जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 10। हिन खां पहले मां 9 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 9 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त हाणे ॿुधूं अध्याय 10। त तव्हां सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। कुंडल जे मुक्तिअ जो ज्ञान। विकुंडल चवण लॻो त हे जमदूतो, तव्हांजे पवित्र उपदेशन ॿुधण करे मां तमामु घणो ख़ुशि थियो आहियां। हाणे कृपा करे ॿुधायो त मुंहिंजो भाउ जो नरक में पियो आहे, तंहिंजो उद्धार कीअं थींदो। श्री दत्तात्रेय ऋषि चवण लॻो त हे राजा दिलीप, विकुंडल जी इहा वेनती ॿुधी जमदूत खेसि चवण लॻा त हे विकुंडल, तूं पंहिंजा कयल पुण्य पंहिंजे भाउ खे अर्पण कर या संकल्प करे ॾे त हू अॼु ई नरक मां निकिरी स्वर्ग में वञी निवास करे। विकुंडल जमदूतन जा इहे वचन ॿुधी चवण लॻो त हे प्यारा दूतो, मां अहिड़ा कहिड़ा पुण्य कया आहिनि, कॾहिं ऐं कहिड़े जन्म में कया आहिनि, जिन जे संकल्प करण करे मुंहिंजे वॾे भाउ जो उद्धार थींदो। जमदूत चवण लॻा त हे भाई, मधुबन में शाकल्य नाले हिकिड़ो ऋषीश्वर रहंदो हो। वॾो तपस्वी, वेद पाठी ऐं तेज में ब्रह्मा जे समान हो। उन जी पतिव्रता स्त्री रेवतीअ खे 9 ग्रहनि जे समान 9 पुट पैदा थिया। तन्में 3 पुट अग्निहोत्री, 2 सन्यासी ऐं 4 पुट पंहिंजे आश्रम ते रही व्रत नियम पालन कंदड़ थिया। जे 10 इंद्रियनि ऐं 11 मन खे जीते 3 काल संध्या उपासना ऐं ईश्वर भक्ति कंदा हुआ। उहे 4 भाउर हिकिड़े ॾींहुं घुमंदा तुंहिंजे घर में घिरी आया। उन वक़्तु हू बुख ऐं उन जा सतायल हुआ। तो उन्हनि जो घणो आदर सत्कार करे उन्हनि खे पंहिंजे आसन ते विहारियो। तो उन्हनि जी घणी स्तुति कई ऐं हथ जोड़े वेनती कई त सलोक, भाग भला भाया पसी देवन जो दर्शन, अंगण थियो आबाद, अॼु थियो ताजो मुंहिंजो तन, पवित्र थियो परिवार भी, माता पिता प्रसन्न, हेमा मिटियो जनम मरण संतन जे सत्कार सां। तंहिंखां पोइ संतन जा चरण कमल धोई उन्हनि जी प्रेम सां पूॼा करे उहो चरण अमृत तो पीतो ऐं उन्हनि खे खटा मिठा सवादी ऐं सलूणा 36 प्रकारनि जा भोजन खाराए तृप्त कयो। जंहिं करे संत तोते घणो प्रसन्न थिया। उन्हनि जे आशीर्वाद करे ई अॼु तूं स्वर्ग ॾांहुं हली रहियो आहीं। हे भाई, तो 8 जन्मनि ताईं गृहस्थ आश्रम बि चङीअ तरह पालन कयो आहे। गृहस्थीअ जे घर में साधु संत महात्मा पेई अचनि था, तनखे पंहिंजा वॾा भाग सम्झणु घुर्जनि। उहो गृहस्थी सम्झे त पाण परमेश्वर मुंहिंजे घर में घिरी आयो आहे। ॾिस, संतनि जे सेवा करण जो केॾो न वॾो महात्म आहे। भजन राग तिलंग। संत जी सेवा करे आबाद थिए थो आदमी, सत्संग साईं प्रेम जो प्रसाद थिए थो आदमी, लोह काठीअ सां लॻी थो समुंद्र सागर में तरे, सत्संग जे प्रताप सां आज़ाद थिए थो आदमी, लोभी गुरु ऐं लालची चेला हुजनि जंहिं चौक में, फासी उन्हनि जे फंद में बर्बाद थिए थो आदमी, कीड़ो काठीअ खे लॻे अन्न खे जीअं अंदरां घुणो, तीअं नीच जे संग सां बेबुनियाद थिए थो आदमी, गनिका तरी मीरा तरी सत्संग जे सत्कार सां, दुख हरे सुख तो करे दिलशाद थिए थो आदमी, प्रेम प्रभुअ सां करे हेमा पतंग जहिड़ीअ तरह उन प्रेम जे प्रताप सां आगाद थिए थो आदमी। यमदूत चवण लॻा त हे विकुंडल, तंहिं करे संतनि जी सेवा तन मन धन सां करणु घुर्जे।
हाणे तूं पंहिंजे उन्हीअ संतनि जी सेवा करण जो फल संतनि खे अर्पण कर त तुंहिंजो भाउ हाणे ई नरकनि जी पीड़ा खां छुटी सिधो स्वर्ग हलियो वञे ऐं तोसां गॾिजी वैकुंठपुरीअ में हली वासो करे। यमदूतनि जे वाता इहा सुहिणी सलाह ॿुधी विकुंडल पंहिंजनि कयलनि पुण्यनि जो फल पंहिंजे वॾे भाउ खे संकल्प करे ॾिनो, जंहिं करे कुंडल घोर नरकनि जे पीड़ाउनि खां बची पंहिंजे भाउ सां अची वैकुंठ में मिलियो, जिते ॿई भाउर गॾिजी अनेक प्रकारनि जा आनंद लूटण लॻा। धर्मराज जा दूत उन्हनि खे उते छॾे मोटी धर्मराज वटि आया ऐं उनखे अची सारो हाल करे ॿुधायूं। ऋषि दत्तात्रेय महाराज चवण लॻो त हे राजा दिलीप, दोहरो जेको ॿुधंदो हीअ कथा सिक ऐं श्रद्धा साण गऊदान जो फल मिले तंहिंजो थिए कल्याण। जनम मरण जे जूण खां उहो थिए आजो, पढ़ो महात्म मांग जो शक आहे छाजो। इति श्री पद्म पुराणे मांग महात्म्य 10हों अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। आइए अब सुनते हैं विष्णु चालीसा। दोहा। विष्णु सुनिए विनय सेवक की चितलाए, कीरत कुछ वर्णन करूं दीजे ज्ञान बताए। नमो विष्णु भगवान खरारे, कष्ट नशावन अखिल बिहारी, प्रबल जगत में शक्ति तुम्हारी, त्रिभुवन फैल रही उजियारी। सुंदर रूप मनोहर सूरत, सरल स्वभाव मोहिनी मूरत, तन पर पीतांबर अति सोहत, बैजंती माला मन मोहत। शंख चक्र कर गदा विराजे, देखत दैत्य असुर दल भाजे। सत्य धर्म मद लोभ न गाजे, काम क्रोध मद लोभ न साजे। संत भक्त सज्जन मन रंजन, धनुज असुर दुष्टन दल गंजन। सुख उपजाए कष्ट सब भंजन, दोष मिटाए करत जन सज्जन। पाप काट भव सिंधु उतारण, कष्ट नाश कर भक्त उबारण। करत अनेक रूप प्रभु धारण, केवल आप भक्ति के कारण। धरण धेनु बन तुम ही पुकारा, तब तुम रूप राम का धारा। भार उतार असुर दल मारा, रावण आदि को सहारा। आप वाराह रूप बनाया, हिरण्याक्ष को मार गिराया। धर्मस्य तन सिंधु बनाया, 14 रत्नन को निकलाया। अमिलक असुरन द्वंद्व मचाया, रूप मोहिनी आप दिखाया। देवन को अमृत पान कराया, असुरन को छवि से बहलाया। कूर्म रूप धर सिंधु मझाया, मंद्राचल गिर तुरत उठाया। शंकर का तुम फंद छुड़ाया, भस्मासुर को रूप दिखाया। वेदन को जब असुर डुबाया, कर प्रबंध उन्हें ढूंढवाया। मोहित बन कर खल ही नचाया, उस ही कर से भस्म कराया। असुर जलंधर अति बलदाई, शंकर से उनकीन लड़ाई। हार पार शिव सकल बनाई, कीन सती से छल खल जाई। सुमरन कीन तुम्हें शिवरानी, बतलाई सब विपत कहानी। तब तुम बने मुनीश्वर ज्ञानी, वृंदा की सब सुरत भुलानी। देखत 3 धनुष शैतानी, वृंदा आए तुम्हें लपटानी। हो स्पर्श धर्म शतिमानी, हना असुर उर शिव शैतानी। तुमने ध्रुव प्रहलाद उबारे, हिरणाकुश आदि खल मारे। गणिका और अजामिल तारे, बहुत भक्त भव सिंधु उतारे। हरौ सकल संताप हमारे, कृपा करौ हर सिरजनहारे। देखो मैं निज दर्श तुम्हारे, 3 बंधु भक्तन हितकारे। चाहता आपका सेवक दर्शन, करऊं दया अपनी मधुसूदन। जानु नहीं योग्य जब पूजन, होए यज्ञ स्तुति अनुमोदन। शील दया संतोष सुलक्षण, विदित नहीं व्रत बोध विलक्षण। करहूं आपका किस विधि पूजन, कुमति विलोक होत दुख भीषण। करऊं प्रणाम कौन विधि सुमरण, कौन भांति में करऊं समर्पण। सुरमुनि करत सदा सेवकाई, हर्षित रहत परम गति पाई। दीन दुखिन पर सदा सहाई, निज जन जान लेव अपनाई। पाप दोष संताप नशाओ, भव बंधन से मुक्त कराओ। सुत संपत्ति दे सुख उपजाओ, निज चरणन का दास बनाओ।
निगम सदाये विनय सुनावे, पढ़े सुने सो जन सुख पावे। निगम सदाये विनय सुनावे, पढ़े सुने सो जन सुख पावे। बोलो श्री विष्णु भगवान की जय।